पहिरियों त ॾियारियूं सभिनी खे वाधायूं अथव ऐं फटाका अञा ताईं ॿाड़िया न आहिनि। ईअं पप्पा बि वठी आया आहिनि, थोरा असां बि वठी आया आहियूं, त असां फुआरा फिरणियूं सभु वठी आया आहियूं, त गॾिबिल जी मारी न आहियूं सभु। हाणे रसीब मां फ़िलहाल न वठी आया आहियूं, अॻे दफ़े शायदि चटका लॻा जाम जोर सां धक लॻा, त हिन दफ़े थोरो कोशिशि था कयूं घटि ॿारियूं, बसि ट्राई आहे। दीदी धंधो थियो पोइ चओ पिया सीज़न चालू थी आहे। धंधो त यार थोरो घणो थियणो ई हो न। हाणे दिवाली आहे त केरु ख़र्च न कंदो। तव्हां नवां कपिड़ा न पाता आहिनि, ॿुधायो, तव्हां बि पाता आहिनि, असां बि पाता आहिनि, सभु थोरो घणो त कंदासीं न। पहिरीं ॻाल्हि असांजो कमु आहे चादरुनि जो, पर्दनि जो, सीज़नल कमु आहे। ईअं त न आहे की तव्हां रोज़ पर्दा वठंदव या रोज़ पर्दा पाए घुमंदव, वठंदव त कंहिं टाइम ते ई। ऐं मूंखे त जाम मज़ो आयो आहे दिवालीअ ते। मां 20,000 जा कपिड़ा बि वरिता आहिनि, 25,000 जा फटाका बि ॿाड़िया आहिनि। उहो ई मां चवंदमि। हरिओम हरिओम। तव्हांजे पप्पा सालनि खां मिठाई जो दुकानु आहे ऐं सभिनी खां टेस्टी मिठाइयूं मिलंदियूं आहिनि, ऐं हिन साल कोविड जी मुसीबत हुई त छा धंधो थियव? फस्ट ऑफ ऑल असां सभिनी खे मिठाइयूं वणंदियूं आहिनि, मूंखे बि वणंदियूं आहिनि, तव्हांखे बि वणंदियूं आहिनि। ऐं हिन साल असां पहिरियों ई बेचैन हुयासीं, कुतनि वांगुरु मणो भई केॾी महिल कोई त्योहार अचे त मिठाई खाऊं या मिठाई विरायूं, ऐं इहो ई असांजो धंधो बि आहे। त बसि ऐं हिन टाइम ते त असां पाण बि माण्हुनि खे डिस्काउंट हलायूं पिया। अॻे चादरुनि सां शऊं फ्री ॾिनियूं आहिनि, हाणे शउनि सां चादरूं था ॾियूं। हाणे तव्हां कंहिंखां बि पुछो, माण्हू चौंक ते अची चिल्लाइनि था, पाण सां चादरूं तोखां ई वठी आहिनि। चयो मां हाणे तव्हां भली गॾु अचो, बल्क में अचो, फोन करे अचो न, मां अटेंड कंदोमांव न। असां त वेठा ई आहियूं तव्हांजी सेवा जे लाइ। विसरी वियासीं असां, सभु विसरी वियासीं। बीमारी आहे छा? विसरी वियासीं असां त। ॾींहं में 10,000 जो गालो अथसीं, पुछजांसीं। मुंहिंजो भाउ बि चए पियो मिठाई जी दुकानु विझां, चयो मां 3 ॾींहंनि लाइ मगजमारी तो करे, छा लाइ? हिन करे सोचियूं था। ऐं सची ॿुधायांव, अॼुकल्ह धंधो नथो थिए। हाणे असांजे पासे में सेवपुड़ी वारो आहे लंबू, वो एॾा मस्त मस्त मसाला विझंदो आहे, एॾो टेस्टी ठाहींदो आहे न। उन हाणे गाॾे मां दुकान ते शिफ्ट कयो अथई, त चईं दीदी 13,000 सिर्फ रेंट है। मां चयोमांसि भाई कमाएगा क्या, खाएगा क्या? चईं नहीं है दीदी, मज़ा नहीं है, अभी भाड़ा भी नहीं निकलता है। पोइ कीअं कमु कयूं दीदी, असां काॾे वञूं? ॾिसो न, मन हालतूं ख़राब आहिनि, वरी बि माण्हुनि शॉपिंग कयूं था उहो ई। असां त मन कई न शॉपिंग, असां ख़ाली सोचियोसीं इहो वठंदासीं उहो वठंदासीं, पर हाणे ॿिए साल ई वठंदासीं, छा कंदासीं? हा मां ॿुधायां थो, हिन साल 2 ॾींहंनि में 200 ग्राहक मां अटेंड कया आहिनि, उहो बि मां अकेलो अटेंड कया आहिनि। मन हेठां खां मथे पतकां थो। छोकिरा बि कीअं केॾी महिल होम डिलीवरी करण था वञनि, केॾी महिल काॾे था वञनि, त मन वरी बि महिरा झूलेलाल ई की यार गिराकी थी। मूंखे त उमेदूं ई न पियूं लॻनि। असां त उमेदूं लाहे वेठा हुआसीं की माण्हू निकिरंदा ई न घर मां, पर तॾहिं बि असांजे घर में वॾा ॾाॾा आहिनि न, असांखे चवनि पिया कि यार तव्हां थोरो सो सबुर कयो, तव्हां सबुर नथा कयो। हुननि जी ॿुधऊं आहे, ॾिसो ॾिठो 3 ॾींहं नाश्ता बंदि करे छॾिया हुआ, तव्हां ख़ाली मिठाइयूं पिया हलायो। अरे हा यार, उअं ई सही पवंदो आहे, चाहे गर्दी थींदी आहे न त ॾेई न सघंदा आहियूं चङी तरह। बाक़ी नाश्तो त हाणे सुभाणे खां चालू ई थी वियो न, नेक्स्ट डे खां ई चालू थी वियो। बाक़ी हुननि जी मिठाइयूं हलाईंदा आहियूं त सुठो लॻंदो आहे न, ईअं मस्तु। हा सही आहे सही आहे। ॾिसो असांखे ईअं नोटनि जो लालच न आहे, भई धंधो हूअं बि करिणो आहे, ईअं बि करिणो आहे, लेकिन हिकु दिलि में ख़ुशी थींदी आहे हिकिड़ी ॾींहं ते। तव्हांखे लॻेव त दिवालीअ ते काई छोकिरी 3-4 खां घटि ड्रेसियूं पाईंदियूं, असां पाण नथियूं पायूं त असां ग्राहकनि खे कीअं सजेस्ट कंदा? असांखे त ख़बर आहे न असांजे क्लाइंट्स जी टेस्ट कीअं आहे, छा आहे पोइ हुन में। बाक़ी फैमिली वारा बि पंहिंजे लेखे लय में लॻा पिया हूंदा आहिनि। भाऊ हाणे माण्हू चवंदा कि यार असांजो धंधो ऑनलाइन खाइयो आहे, दुकान वारा चवंदा कि भाई मिठाई वारनि जो त मज़ो आहे, मिठाई थोरी कोई ऑनलाइन वठंदो। ॾिसो इहे नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं आहिनि। मन मार्केट में केॾी महिल कॉम्पिटिशन जाम थी वेंदो आहे, केॾी महिल नई कंपनी अची वेंदी आहे, हिननि ॻाल्हियुनि ते स्ट्रेस न खणणु खपे। सभिनी जो धंधो सालनि खां हलंदो आहे, सालनि ताईं हलंदो ईंदो, उतार चढ़ाव ईंदा रहंदा आहिनि। कोविड खां पोइ न ज़बरदस्त हलंदो सभिनी जो धंधो, टेंशन ई न खणो। भाऊ बुरो न मञिजो, खूबो आहे न, हे चए थो तव्हांजे दुकान जे साम्हूं ई मिठाई जी दुकानु विझां। विझो विझो विझो, सदाईं विझो यार, तव्हांजो बि धंधो हले, असांजो बि धंधो हले, असां कंहिंजो बि ईअं ग़लति न सोचींदा, सभु वधो यार। त बि असां काफ़ी डिस्काउंट ॾियूं पिया, ईअं कोन्हे, पर 3,000 5,000 15,000 25,000 एतिरो अमाउंट छा आहे दीदी? लेकिन इहो ग़लति आहे न, तव्हांखे माहौल ॾिसी कमु करणो पए न। हाणे ख़बर अथव असां जेंट्स माण्हुनि जी पैसनि जी तंगी थी हले, त तव्हां ऊचियूं ड्रेसूं असांजी जालुनि खे ॾेखारियो था, चढ़ियूं थी पवनि। ॾिसो असांजो कमु आहे, असां त पंहिंजो कमु कंदासीं ई न। बाक़ी तव्हां ग़रीब आहियो त लिंकिंग रोड ते वञो, मां चवांव थी।